कंहिंखे उन्हनि जे जुर्म ऐं कसूर जो पतो कोन्हे, जिन जी वापसीअ जो को टाइम फ्रेम नाहे। का ख़बर नाहे त उहे पंहिंजे प्यारनि सां का ख़ुशी बि गॾु मल्हाए सघंदा या न। हक़ीक़त में उहे सिर्फ़ फर्द न खंभिया विया आहिनि, पर पूरा कुटुंब अगवा थियल आहिनि। उन्हनि जी तालीम, सिहत, ख़ुशियूं, ग़मियूं ऐं समूरी शफ़क़त अगवा थियल आहे। सिंध हसीन ऐं बामाना नारनि जे ख्वाबनि जी साभिया लाइ त कॾां कर जुस्तजू में रही आहे, पर शायदि वॾे वक़्त खां पोइ हिकु दफ़ो वरी सिंध कंहिं वार्ता ते मिड़ी गॾु थी आहे। हीअ ससीब लतीफ़ जी ससीअ जो तसलसल आहे, जंहिंजी चोली चीहूं थी आहे। लतीफ़ जी ससुई ऐं अॼु जी ससुईअ में फ़क़ति हिकु ई फ़र्क़ु आहे त लतीफ़ जी ससुईअ जो पंहिंजो प्यारो विछड़ियो हो ऐं अॼु जी ससुईअ जी सहेलियुनि जा बि प्यारा विछड़िया आहिनि। उन वक़्त जी ससुईअ ते भिटाई 5 सुर लिखी थे सघियो त सिंध जे हेतिरनि शाइरनि मां हिन दौर जी ससुई ऐं संदसि सहेलियुनि जे ॾुख ते को सिंध जो शाइर जदीद केॾारो लिखी सघंदो। सिंध जंहिं ख़ौफ़ खे मात ॾिनी आहे, सियासी वाबस्तगियूं बेमाना करे सिंध जो जवान खून पाण मुरादो मैदान ते सीनो ताणे पहुतो आहे। सिंध जे शऊर जे ख़ामोश तलाव में ॼण को वॾो पत्थर किरियो आहे, जंहिं सवें लहरूं उभारे विधियूं आहिनि। शाल इहे समूरा जज़्बा ऐं जनू पंहिंजी हक़ीक़ी माना माणे सघनि ऐं मसलियतनि जे मौत अथां न मरनि।